प्यारी पक्की आ कच्ची आ अलाए कैसा मुसा त ॻाल्हायो कोन था मुंहिंजा यार पक्का थियो त पोइ मूंसां ॻाल्हायो न ओ मुंहिंजा अदा मुंहिंजा भाउ मां उन्हनि खे बि दावत फिक्र थो ॾियां जेके मुग़ालते में पार्टी बाज़ी जो शिकार थिया आहिनि मुले जे कढ लॻी पिया हाणे कीअं कयूं पंहिंजी पार्टी कीअं छॾियूं यादि रख मुलो कमु न ॾींदी अबो अम्मा भार सभु छॾे वेंदई क़बर में अकेलो हूंदे ख़ुदा जो कसम आहे सभ खां अव्वल जेकॾहिं क़बर में कोई ईंदी त मुहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात ईंदा माणिक मिट संदो में ऊंदाहीअ में सोझरो हशर वेल हिसाब जे छॾे न वेंदो में पोइ सारियूं सॾ कंदो में शल को यार लुके चधणी नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात क़बर शरीफ़ में तोखे ज़ियारत कराईंदा इंशाअल्लाह ताला ख़ुदा तव्हां असांखे सुञाणप जूं अखियूं अता फरमाईंदो ये मुल्ला कमु कोन ॾींदई इन्हनि जे कढ न लॻजांइ पार्टी बाज़ी खे छॾे ॾिजां पंहिंजे ईमान सां फ़ैसिलो कजां रहमतल लिल आलमीन जो पाक जिस्म बैतुल्लाह खां अफ़ज़ल आहे अर्श मुहल्ला खां अफ़ज़ल आहे जंहिंजो जिस्म अर्श खां बि अफ़ज़ल आहे उन जो जिस्म तुंहिंजे असांजे जिस्म जहिड़ो चओ नाहे ज़ोर सां चओ नाहे अड़े जे ही आऊं ते ही तब बानी बारो चल जी हुज्जत हो त पुनहल सां मुंह कमीनी अके ही असुल आरी जाम जे पल आऊं पेई हू जा पाइल पेरन में तना जुती भी जेही पो विसारे वेही तन के चन खे आऊं की रहा खबरदार खबरदार नबी करीम जे बाबर कासा कह तरह जी हमसरी जी दावा न कजा खुदा पाक जो कसम रब करीम जी ज़ात बाबर का जे हबीब जे जिस्म पाक के जेको कपड़ो लगे सो कपड़ो ही बेमिसाल उन कपड़े जो मटको थींदो बीबी उम्मे सलमा सब चो रदी अल्लाह ताला ना मिशका शरीफ खोल बाबुल मोजज़ात में महबूब करीम जे घर वारी का रिवायत आ मदीने में ऐलान पई कराए ओ मदीने वारो बीमार थियो अस्पताल न वञो डॉक्टर ने न वञो सिविल में न वञो के हकीम जे दर ते न वञो अम्मा काॾे वञूं मूं वटि अचिजो तव्हांजो मां इलाज कंदसि कहिड़ी बि बीमारी हुजेव को भी बीमार तो थे अम्मा जे दर ते अचनि था बीबी उम्मे सलमा रज़ी अल्लाह ताला अन्हा अम्मा साईं तो चयो हो त बीमार थियो त मां वटि अचो कहिड़ी दवा थी बीबी साहबा पेटी खणी थी अचे प्यालो पाणीअ जो खणी थी अचे उन प्याले खे पंहिंजे आॾो रखी पेटी के खोले थी उन पेटीअ मां हिकिड़ो चोलो कढे थी उन चोले जी हिकिड़ी कुंड उन प्याले में पुसाए निपूड़े उहो पानी बीमार खे पीआरे त बीमार चङो भलो अम्मा हे कंहिंजो चोलो आहे बीबी साहबा थी चवे मुंहिंजे रहमत वारे नबी मोहम्मद करीम हिकिड़े ॾिहारे पातो हुजूर जे जिस्म पाक खे ही कपिड़ो लॻो आहे उहो तव्हांखे धोई पीआरिया थी बीमारी ख़त्म थी वञे हबीबन करीमन जे पाक चोले जहिड़ो कंहिंजो चोलो आहे सॼो जहान हिकिड़े पासे मुंहिंजे महबूब पाक जे पाक चोले जे कपिड़े जी हिकिड़ी तार हिकिड़े पासे ईअं आहे न आहे उन हिकिड़ी तार जे मट बि जहान कोन्हे मुले खे चोॾे ख़बर तोवारी पटकी लाहे ऐं धोई था कंहिंखे पीआरियूं कैंसर न थिएसि त ॿी ॻाल्हि आहे ख़ुदा पनाह हुजे तूं दावा थो करी त नबी असां जहिड़ो आहे कहिड़ी हालत सां दावा थो करी कहिड़ी सूरत में थो चयो असां जहिड़ो आहे ज़ाहिरी सूरत जे करे शकिल जे करे मुहावरे जे करे ज़ाहिरी जिनसियत जे करे न न कतई न ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे अल्लाह तबारक व तआला जे प्यारे हबीब जे ज़ाहिरी बशरियत जो को बि इनकारी कोन्हे असां अहले सुन्नत जमात जे कंहिं बि आलिम इनकार कयो हुजे कंहिं किताब में ॾेखार त इनाम ॾियां कंहिं मुस्तनद आलिम दीन जे किताब में ॾेखार असांजा अकाबिर गुज़री चुका आहिनि आला हज़रत अज़ीमुल बरकत मुजद्दिद दीन व मिल्लत मौलाना शाह अहमद रज़ा ख़ान फाज़िल बरेलवी रहमतुल्लाह तआला अलैह उन जा किताब आहिनि उन्ही में ॾेखार असांजा उस्ताद आहिनि हज़रत अल्लामा मुफ्ती आज़म पाकिस्तान मुफ्ती मोहम्मद साहिब दासई रहमतुल्लाह तआला अलैह अल्लामा अब्दुल गफूर हमायूनी मखदूम मोहम्मद हाशिम ठट्टवी केतिरनि जा तोखे नाला ॿुधाया कंहिं बि सुन्नी आलिम जे किताब जो हवालो ॾे कंहिं लिखियो आहे त महबूब जी बशरियत आहे ई कान का कहिड़ा इनकारी नबी करीम जे बशरियत जो कंहिं बि इनकार कोन कयो आहे ख़ुदा जो हबीब बशरी लिबास में आयो बशरी सूरत में आयो बशर थी आयो पर रब करीम जो कसम आहे मुस्तफ़ा जी बशरियत सॼे जहान खां पाक बशरियत
असां जहिड़ो मुआंडो ॾिठो थी पंहिंजो। अॻे ज़माने में आहीन हा घटि, इएं किथे किथे को लभंदो। शीदी पे आयो पुट सां, डग ते हिकिड़ो आहीनो पियो। छोकिरे छा कयो, ॾिठई नई शइ खणी, ॾिठई त आहे छा। हे जो साम्हूं ॾिठई त शीदी जे छोकिरे खे आहीने में पंहिंजी सूरत नज़र आई। ऐं नओं पहिरों दफ़ो ॾिठल होसि, सो ॾिसी चई अबा, जी अबा हे अलाए केरु आहे ड्रेॼारे थो। कारा चप थुल्हा, अखियूं सायूं, वार गुंडीदार, ॾिठई न सही रंग दांगीअ जहिड़ो। अबा ड्रेॼारे थो त पोड़े चो माखे ॾे, केरु थो ड्रेॼारे। हे ॾिसी वरी पोड़े खे पंहिंजी सूरत नज़र आई, चए हेठि थी अछी ॾाढ़ी सां ॿारनि खे थो ड्रेॼारे पियो। मुंहिंजा सोणा इन मुल्ला खे चओ त नबी करीम सां हमसर जी दावा करण वारा ॿियो न रुगो पंहिंजो सुबुह सुबुह सां मुआंडो ॾिसंदो कर त सॼो ॾींहुं मानी मिलई थी। ख़ुदा जे महबूब करीम ते कलमो थो भरे, ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह, सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुंहिंजे महबूब ते कलमो भरे वरी हमसरी जी दावा। ख़ुदा जे हबीब करीम सां हमसरी जी दावा ठहे कान थी। अब आज जेकॾहिं रुगो एतिरो चइजे त हिननि जे मौलवी जहिड़ो असांजो मौलवी आहे, चिड़ी पवंदा न। असांजो आलिम सगोरो अल्लामो, हिननि जे लीडर जे लाइ रुगो खणी चो त तव्हांजो लीडर घटि आहे, असांजो लीडर वधीक आहे, चिड़ियो पवनि था। पोइ तोड़े हिननि वारो लीडर 24 कलाक मुसले सूधो माईअ जे पुठियां। जागो था, ॾाढे ॾाढे ॻाल्हायो आहे या न आहे बा, सच ॿुधाइजो। औरत जी सरबराही हराम 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 फतवा। रोज अखबार में मुल्ला फज़लुर रहमान पियो लिखे, नालो खणांसि खोलियासीं, अब आहे या न आहे। रोज फतवा, माईअ जी सरबराही जो असांजो अक़ीदो कोन्हे, नाजाइज़ आहे। वरी खणी निहार, हिकिड़े पासे नाजाइज़ आहे, ॿिए पासे पेशमाम माई आहे, पुठियां मोली नियत कई बीठो अथसि। हर मसइले में गॾु जाथे मुंहिंजा दोस्त माई चवे थी त हे यस मैन लॻो पियो आहे। और मुंहिंजा प्यारा दोस्त, दुरंगी छोड़ दे, यक रंग हो जा, सरासर मूम हो या संग हो जा। हिकिड़े पासे थी अड़े छो ॾाढ़ी लॼाई थी, छो दीन खे लॼायो थी, छो शरीयत खे लॼायो थी। जेकॾहिं तूं भला लॻो आहे हुकूमत जे पुठियां त पोइ हिक पासे थी लॻो, नाजाइज़ बि चवी थो वरी जाइज़ बि चवी थो। इहा तो वारी पॉलिसी कहिड़ी आहे। जेकॾहिं सरबराह थी पई आहे त भला हुजे, तूं भली मञीस, पोइ नाजाइज़ वारी फतवा त न ॾे। मुंहिंजा प्यारा दोस्त, अहिड़ो ढंग ठाहियो अथनि, ॿिटी पॉलिसी, हेॾे बि पूरे, हीअ बि सॼण वाह वाह त हीअ बि सॼण वाह वाह। माल मिलनि था न भा, आओ या न ॻाल्हाईंदा त हलो, डिॼो छो था। हा, जेकॾहिं वरी 2-3 ॾिहाड़ा न वरी माई साहब ॾो रातब थो बंदि थिए त वरी को न को हेॾो ठूठ जहिड़ो बयान अची थो न अख़बार में, असां हीअं कंदासीं हीअं कंदासीं। ऐं माई बि थी चए सुञाणाव तव्हांखे, सुञाणाव। हा, हो बेड़ी ॾाही आहे, अहिड़ी हिन जी घट सम्झी अथई। मुला बयान ॾिनो, ॿिए ॾिहाड़े चेक पहुतो, मुला ठरी पियो। हा सही, अल्लाह ताला शल रहम करे, चओ आमीन, ॾाढे त चओ आमीन। पॉलिसी, अहिड़ी पॉलिसी, ॿिटी पॉलिसी, वरी हेठि ग्रुप, के समीउल्लाह ग्रुप आहे, हे सही फलाणो ग्रुप आहे, हिकिड़ो हुकूमत सां हाओ कयो वेठो आहे, ॿियो वरी न। और मुंहिंजा प्यारा दोस्त थी त ख़ुदा ताला शल तोखे असांखे हिदायत नसीब करे। ओ मुंहिंजा भाउ, गौर कर, तूं पंहिंजी भींग पाण न कर, तूं कुझु बेदार थी, कुझु होशियार थी। दोस्त दुश्मन खे सुञाण, हक़ नाहक खे सुञाण, कुझु ख़ुदा जे महबूब पाक अलैहिस्सलाम जे दीन जी लॼ रख। इहे जेके शख़्स दीन खे नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक मस्ख़री ठाहियो वेठा आहिनि, उनखे सुञाण हक़ीक़त छा हूंदी आहे। थोरे घणे ते मुंहिंजा दोस्त शरारत ई शरारत कयो वेठा आहिनि। जिथे ॾिस त हिन मुलनि जी शरारत ई शरारत, काथे न काथे को न को हंगामो हूंदो ई हूंदो। ऐं हंगामो दीन जे लाइ कोन अथव, सम्झो था अलाए न, जागो था, निंड अथव अलाए कान। इहो हंगामो जिथे बि कनि था न, दीन लाइ कोन्हे। जिथे बि कनि था तिथे कंहिं न कंहिं मतिलब जे लाइ कनि था, त को न को मिड़ी असां सां सौदेबाज़ी थी पवंदी। अल्लाह सही शल राम फरमाए, चओ आमीन।
मुझा भा मां अर्ज पे कयो मां परे हलियो विस पंहिंजे मौज़ूअ ते मोटी अचां त अल्लाह तबारक व तआला जल जलालु अमन वालु जे हबीब जो रूह पाक कायनात जे ज़र्रे में मौजूद आ जिस्म अतहर मदीने पाक में आ उन रूह के या कुवत आ ताकत आ अल्लाह ताला इख्तियार ॾिनो आ जे उहो रूह पंहिंजी सूरत वठी कंहिंखे पंहिंजी ज़ियारत कराए त मुस्तफ़ा हाज़िर थी सघनि था। अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह। हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रूहानियत चओ चओ छा बा जोर सां चओ छा नबी करीम जी रूहानियत कायनात जे ज़र्रे ज़र्रे में मौजूद है। और शिरक शिरक चवण वारा खोल मिरकात शरा मिशकात अल्लामा अली कारी जो शिरक शिरक जी फतवा ॾियण वारा खोल हजरत अल्लामा अब्दुल हक मुहद्दिस देहलवी जो किताब इशातुल लम्हात शरा मिशकात तफसीर खाज़न के खोल ये सभई बुजुर्ग लिखन था पिया त महबूब करीम जी रूहानियत कायनात जे ज़र्रे ज़र्रे में मौजूद है। जे तो वो कायनात जो ज़र्रो खाली कोने को वह कायनात जी कुंड खाली ना है कायनात जो हंध खाली ना है जिथे भी खुदा जी खुदाई आ उन कायनात जे ज़र्रे ज़र्रे में मुझे मुहम्मद करीम जी रूहानियत मौजूद है। उहा कवी रूहानियत एतरी ताकत वारी आ उन रूहानियत के एतरो पावर मिलल आ एडी खुदा तबारक व तआला जे ज़ात बाबरकात वटा ताकत मिलल आ जे उहा कायनात जे ज़र्रे में किथे भी पंहिंजे सूरत में ज़ाहिर थे त थी सघन था। हाणे ॿुधायो त महबूब जी ज़ात किथे अचन त अची सघन था या न जोर सां चइजो अञा जोर सां चइजो। कुरान के कोन मनीदा हदीस के कोन मनीदा तफसीर के कोन मनीदा शरह शुरू के कोन मनीदा हिनन जे खत्म अल्लाह अला कुलूबिहिम व अला समइहिम व अला अबसारहिम गिशावा हिनन जे कल्बन ते खुदा मोहर हणी छॾी कुरान हदीस कोन मनीदा अचो त हिनन जे घर जी ॻाल्हि कयां। छा सलाह हवालो गलत निकरे जेका चोर जी सजा सा मुझी सजा। हाले जी वारे मौलवी जो हिकिड़ो किताब छाया कयो अथनि हिकिड़ो सिंधी में ॿियो उर्दू में मुर्शिद हाले जी सिंधी में तजल्लियात मुर्शिद हाले जवी उर्दू में ॿई किताब फ़कीर वटा आहिनि उर्दू वारो भी सिंधी वारो भी उन्हीं में लिखियो अथनि त असांजो साईं मुर्शिद साहब हुननि जो असांजो न सुबह जे टाइम ते हदीस पढ़ायूं हाले जी शरीफ वारी मस्जिद में वेठो हो इशराक खां पोइ तालिब सबक पढ़ी हलिया विया साईं अकेला हा सलात तस्बीह वग़ैरह नमाज में मशगूल हा फारिग थी वेठा अञा जो खणी निहारनि त उतरे दरवाज़े खां नबी सही थो अचे। हबीबन करीमन के ॾिठो असांजे मुर्शिद लिखे तो तजलियात वारो उथी महबूब करीम के कद में पियो भाकुर पातई हथ चुमई महबूब करीम फरमायो त हमादुल्ला तुंहिंजे करे आया हूं तुंहिंजे करे असांजे हदीस तां तोखे प्यार आ मोहब्बत आ असांजे दीन जी ख़िदमत करे थो अॼु तोखे दीदार घर वेठे कराइण आयो आहियां। अर्ज़ कई क़िबला वॾी महिरबानी तरसो तव्हांखे मानी खारायां पाण समय तो तुंहिंजी मानी कोन खाईंदुसि वञा थो बस दीदार कराए मानी कोन खाधो तो ख़ैर जो वापसि हलिया विया। अदा खैरपुर वारा फूल बाग में वेहण वारो कल में भरण वारो खुदा के हाज़िर नाज़िर समझी अवा मूंखे जवाब ॾिजो महबूब पाक अलैहिस्सलाम जे लाइ लिखे तो त ख्वाब नाहे किताब में लिखियल तो ख्वाब नाहे ख्याल नाहे निंड नाहे जागे थो ज़ाहिरी हिन अखियुनि सां ॾिसे थो उतरे दरवाज़े खां आया मुलाकात करे कचहरी करे बीठे बीठे मोटी आ। हाणे खुदा कारण मूंखे ॿुधायो महबूब हाले जी में अची सघे थो बाक़ी असां वारे पासे नबी करीम जी वीज़ा बंद आ जा हाँ दा इहो कहिड़ो दीन आ इहा कहिड़ी तौहीद आ इहो कहिड़ो मज़हब आ
जो पंहिंजे मौलविन जे लाइ पंहिंजनि पीरनि खे पढ़ाइण जे लाइ अवां फतवा ॾेई रहिया हो त तव्हां वटि आयो, तव्हांजे मौलवी खे नबी करीम ज़ियारत बि कराई, दीदार बि करायो, मानी जी सलाह बि कई, भाकुर बि पातऊं, गुफ्तगू बि थी, वरी ख़ैर जो मोटी विया, दरवाज़े खां ॿाहिरि निकिता त वरी अखियुनि खां ग़ाइब थी विया। अफ़सोस जो मक़ाम आहे। इहो कहिड़ो तरीक़ो आहे, इहा कहिड़ो तरीक़ो आहे जो रहो हिलाल ऐं बूटियूं हराम। अवां वटि नबी करीम अचे त अची सघे थो, अवां जे हमाद वटि पहुचे त पहुची सघे थो। इहा तव्हांजे मौलवीअ जी करामत आहे। पर जे सुन्नी चवे त मुस्तफ़ा जी रूहानियत काइनात जे ज़र्रे ज़र्रे में मौजूद आहे, त हिते तव्हांखे लुंडी खाई थी वञे, तव्हांखे मुसीबत पइजी थी वञे त शिरक था कयो, नाजाइज़ था कयो पिया, कीअं नबी पाक जी ज़ात बाबरकात ईंदा। मां तो चवां ईअं ईंदा जीअं बकौल तुंहिंजे हाले जी में जेकॾहिं अची सघे थो, ख़ुदा जो कसम आहे मोहम्मद करीम पीर ॻोठ दरगाह ते बि अची सघनि था। आओ या न अची सघनि था या न? इन फूल बाग में बि पंहिंजे उम्मती वटि अची सघनि था या न? हाओ या न? महबूब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात खे अल्लाह ताला रूहानियत पाक ॾिनी आहे, लतीफ़ रूहानियत आहे, अहिड़ी लतीफ़ रूहानियत का कि दर सरायर कायनात मौजूद व हाज़िर व नाज़िर अस्त। अल्लामा अब्दुल हक रहमतुल्लाह अलैह इशाअतुल लम्हात में लफ़्ज़ लिखिया आहिनि त नबी करीम जी जेका रूहानियत आहे सा कायनात जे ज़र्रे ज़र्रे में हाज़िर बि आहे त नाज़िर बि आहे। बाक़ी जेकॾहिं कंहिं अंधे खे नज़र न अचे तो न अंधे जे अख जो कसूर आहे, महबूब करीम जे रूहानियत जो कसूर कोन्हे। वरी बि तव्हांजो अक़ीदो पको करायां, यादि रखिजो इहो हाज़िर नाज़िर जो मसइलो सम्झिजो। अव्हां खे एतिराज़ कंदा आहिनि हबीब पाक जेकॾहिं हाज़िर आहे त पोइ निमाज़ तव्हां छो था पढ़ायो, चवंदा आहिनि न, ॻाल्हायो ॾाढे ॻाल्हायो, नबी करीम हाज़िर आहे त पोइ निमाज़ तव्हां छो था पढ़ायो? नबी साईं पढ़ाए, कहिड़ो हक़ आहे तव्हांखे? नबी करीम जे हूंदे हाज़िर बि आहे, नमाज़ तव्हां था पढ़ायो। अंधनि खे इहा ख़बर कान्हे का त अंधा अक़ीदो अॻ में सम्झो असांजो, पोइ कर एतिराज़। अक़ीदो सम्झी कोन्हे एतिराज़। असांजो अक़ीदो आहे त महबूब पाक जो जिस्म अतहर मदीने में, चओ जिस्म पाक, ज़ोर सां चओ जिस्म पाक, ॾाढे जिस्म अतहर रूहानियत कायनात जे ज़र्रे ज़र्रे में। ऐं उन रूहानियत खे हो पावर आहे जेकॾहिं उहा रूहानियत मिसाली जिस्म सां किथे अचनि त अची सघनि था। इन जो इहो अक़ीदो आहे असांजो हाज़िर नाज़िर जे बारे में। हाणे तव्हां सवाल सम्झी सघो था त नबी पाक जे जिस्म ते निमाज़ फ़र्ज़ आहे या नबी पाक जे रूहानियत ते? निमाज़ फ़र्ज़ कंहिंजे मथां आहे? अबा जिस्म ते फ़र्क़ आहे न। त महबूब पाक जी ज़ात बाबरकात जो जिस्म त मदीने पाक में, रूहानियत असां वटि आहे, पोइ नबी पाक जी रूहानियत असांखे छो निमाज़ पढ़ाए? जिस्म सां अचनि त पढ़ाए सघनि था पिया, पर महबूब पाक जो जिस्म अतहर मदीने तैयबा में आहे, रूहानियत कायनात जे ज़र्रे ज़र्रे में आहे। हबीब जे रूह खे एतिरी ताक़त आहे जेकॾहिं कंहिंखे दीदार कराइनि त कराए सघनि था। ऐं ॿियो आलम बरज़ख में पाण हन, आलम बरज़ख में निमाज़ फ़र्ज़ न हूंदी आहे। आलम बरज़ख में नमाज फ़र्ज़ न आहे, निमाज़ सिर्फ़ दुनिया ताईं फ़र्ज़ आहे। दुनिया खे छॾे अॻे जहान ॾे वियो, निमाज़ जी फ़र्ज़ियत ख़तम। पोइ जॾहिं नबी करीम ते निमाज़ फ़र्ज़ कान्हे त असांखे छो पढ़ाए? फ़र्ज़ ई कान्हे नबी पाक ते, जॾहिं फ़र्ज़ न आहे त पोइ असांखे कीअं पढ़ाए? मुल्ला जो एतिराज़ ई ग़लति आहे, न को अक़ीदो थो सम्झे, न को एतिराज़ जी ख़बर अथसि, न को तरीक़े जी ख़बर आहे, न को कंहिं अक़ीदे खे सम्झे थो। बसि इहा लईअ मां लठ बनी, हिन जे लेखे मां आसमानो किराए विधो, वॾो एतिराज़ करे विधुमि। मुंहिंजा प्यारा दोस्त हिन जा मुल्ला वरी छा चवंदा, मके हो त मदीने कोन हो, मदीने हो त ताइफ़ कोन हो, ताइफ़ कोन हो त मेराज ते कोन हो, मेराज ते कोन हो त बैतुल मुक़द्दस कोन हो। इहे ॿ टे अखर तोते वारा यादि करे जिथे ॾिस ठिकर मुलायूं ॻाल्हाईंदा। हे हुज़ूर जे हाज़िर नाज़िर जो दलील तुंहिंजे। हुज़ूर जॾहिं मके में हो त पोइ मदीने कोन हो, पर जे हिजरत कयईं मदीने वियो त वरी मके कोन हो, वो कोन हो त पोइ हाज़िर नाज़िर कीअं थियो? अड़े चिबरा तूं हदीस अक़ीदे खे सम्झ। महबूब करीम अलैहिस्सलाम जी रूहानियत हाज़िर नाज़िर आहे। छा आहे? ज़ोर सां चओ, छा हाज़िर आहे? सच ॿुधायो कलमो कीअं चवंदा हो? ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह। मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे या हुयो? ॾाढे ॻाल्हि, मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे या हुयो? पोइ कलमो छो थो भरे? राम राम कर न वञी,
वाह गुरु वञी कर न। कलमे में त चवी थो त मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे। खैरपुर में भी चवे थो, ठेड़ी में भी चवे थो, अमरोट में भी चवे थो, हालेजी में भी चवे थो, पिंडीअ में भी चवे थो, कराची में भी चवे थो, जाथे काथे चवे थो आहे। छा आहे? चो मुस्तफा जी रूहानियत आहे। मुस्तफा जी रूहानियत हर जगह ते हाज़रा। जे हर जगह ते मुस्तफा जी रूहानियत हाज़रा त पोइ तोखे मञणो पवंदो मुहम्मद करीम जी रूहानियत हाज़िर बि आहे, नाज़िर बि। हक चारिया दोस्तों अज़ीज़ो, ॿियो हवालो ॾियां वरी जे घर जो। घर जो मौलवी अशरफ अली थानवी, इन्हनि जो पीर आहे। नालो छा आहेसि? अशरफ अली। ॾाढे चो छा आहेसि नालो? वरी लक़ब ॾींदा अथसि हकीमुल उम्मत, उम्मत जो हकीम। हाणे उम्मत जे हकीम जी हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, मसइलो तव्हांखे ॿुधायां। मसइलो आहे त माण्हू जॾहिं काकूस में वञे त खॿो पेर अंदरि विझे, सम्झो था? पोइ सॼो पेर दाख़िल थियण महिल छा चवे? अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका मिनल खुब्से वल खबाइस। ठीकु आहे? जल हाजत पूरी करे ॿाहिरि निकिरे त अॻ में सॼो पेर कढे। पोइ छा चवे? अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अज़हब अन्नी अल अज़ा व आफ़ानी। शुक्र थी मौला, मुसीबत कढई, हाँ खैर सां सुकून थियो, पेट ठरी पियो, ॿाहिरि निकितो। हाँ खिलो न माना आया अथव, खिलो न, ॻाल्हि सची अथव यार। हाणे सही इहो त आहे हदीस मां साबित, फ़िक़्ह मां साबित, किताबनि मां साबित, रिवायतुनि मां साबित, मसानीद मां साबित, ईअं कजे। हाणे हे देवबंदनि जे हकीमुल उम्मत जी दुआ ॾसियांव? चओ त ॾसियांव? तव्हां चवंदो त ॾसींदो, न कोन ॾसींदो। ॿुधो हाणे, चओ था त ॾसियांव थो। हिन हिकिड़ो किताब हिन जो आहे, नालो अथसि इफ़ाज़ाते यौमिया, मां वटि आहे। उन में थो लिखे, शागिर्द हिकिड़े खे चई अबा जॾहिं काकूस में वञे त हीअ दुआ पढ़जां। कहिड़ी? चई या अय्युहन फर्रक लोटा धर्रक फी मकाम टर्रक व पर्रक। मुफ्ती नज़ीर अहमद साहब आए? वरी ॿुधायांव या देवबंदन खे चइजो या पढ़ंदा कयो तो तव्हांजे हकीमुल उम्मत ॾसी आहे, असांजे रसूल करीम त बि ॾसी आहे। वरी ॿुधायां, हा वरी पकी कयो। हकीमुल उम्मत मरीज़नि जो तफ़ालड़ा कहिड़ो हूंदो, हे हकीम जी ॿुधो तो आहे। या अय्युहन फर्रक लोटा धर्रक फी मकाम टर्रक व पर्रक। माज़अल्लाह, अस्तगफिरुल्लाह। हवालो गलत निकरे कन्नु कटाइणा, हवालो गलत निकरे लख रुपयो इनाम ॾियां। अचे को मर्द मैदान में। मुंहिंजा दोस्त हिसे हकीमुल उम्मत साहब जी दुआ थो ॾसे काकूस जी। या अय्युहन फर्रक, ऐ छोकरा, माना वरी ॿुधो, हूअ बि ॿुधव न। ए छोकरा, या अय्युहन फर्रक लोटा धर्रक, कौरो वञी रखो। या अरबी ठाही अथसि पंहिंजी हथरादू, लोटा धर्रक फी मकाम टर्रक, अहिड़े मकाम ते जाथे टर्राट वञी करे, व मकाम पर्रक, जाथे पर्राट वञी करे। ऐसे हकीमुल उम्मत। अफ़सोस अफ़सोस अफ़सोस, शरीयत सां भोग ठरी ठगी ठरी, शरीयत पाक ते ठठोल, नालो वरी हकीमुल उम्मत। हाणे उन जो हवालो तो तव्हांखे ॿुधायां हाज़िर नाज़िर जे बारे में। उन हिकिड़ो किताब लिखियो आहे, किताब जो नालो आहे जमालुल औलिया। छा आहे नालो साईं? ॾाढो छा आहे नालो? जमालुल औलिया। उन जमालुल औलिया में लिखे थो त पीरान पीर रहमतुल्लाह अलैह
वेठो हज़रत गौस पाक जी ख़िदमत में हिकिड़ो माण्हू आयो, चई क़िबला अॼु त रोज़ो मां वटि छोड़ियो। गौसल आज़म जीलानी रहमतुल्लाह अलैह फरमायो त हाओ मां शाम तो वटि ईंदुसि, तैयारी कर। हमरा दावत ॾेई हलियो वियो, पिरान पिरोन साहब हाओ कई। थोड़ी देर गुज़री वरी ॿियो आयो, साईं अॼु रमज़ान शरीफ़ जो रोज़ो मूं वटि खोलियो। गौस पाक फरमायो हाओ हल तैयारी वञी कर, मां तो वटि शाम ईंदुसि। हलियो वियो, वरी टियों आयो, अॼु तो वटि रोज़ो साईं मूं वटि रोज़ो खोलियो। पाण फरमायो हाओ तूं तैयारी करे तो वटि रोज़ो खोली। घणा दा ॾींहुं हिकिड़ो आहे, ॾींहुं 39 खे ई पीरान पीर फरमायो त तव्हां वटि रोज़ो खोलींदुसि। हज़रत अली हैती ख़लीफ़ो आहे, मुरीद आहे, गुलाम आहे, कचहरी में वेठो आहे। अर्ज़ थो करे पीरान पीर कंहिं वींदे बि आमणे सभिनी खे हाओ थो करे। को शाहपुर चाकर जो, को खडड़े जो, को ठेड़ीअ जो, को सखर जो, को पीर ॻोठ जो, को अहमदपुर जो, को बोदली महेसर जो, को किथां जो त को किथां जो। हे 39 माण्हू ॾींहुं हिकिड़ो रोज़े छोड़ण जो टाइम सभिनि वटि कीअं वेंदो? गौसल आज़म जीलानी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था ओ अली हैती इन 39 माण्हुनि वटि त वेंदुसि पर अॼु तो वटि बि रोज़ो खोलींदुसि। 39 ॿिया 40 हो तूं। दोस्तों अज़ीज़ो मुसलमान भाइरो, अली हैती रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था गौसे पाक रहमतुल्लाह अलैह खे मां ॾिठो, टे पहरी मूंसां गॾु पढ़ियऊं, सिज लथे जी बांग आई मूंसां गॾु हा, रोज़ो मूंसां गॾु खोलियऊं, बगदाद जी मस्जिद में मूंसां वेठा हा। पर मुंहिंजे दिलि में ख़दशो आहे त 39 सां वाइदो आहे, ओॾांहुं कीअं वियो हूंदो ख़बर पवे। ॿियो ॾिहाड़ो थियो, उहे 39 ई माण्हू आया। हर हिकु माण्हू ईअं पियो चवे त ख़ुदा जो कसम आहे कल्ह रोज़ो पीरान पीर सां वटि खोलियो। इहो वाक़ियो लिखी अशरफ अली हेठ लिखे थो त औलिया अल्लाह का जिस्म लतीफ होता है, कसीफ नहीं होता। उनकी रूहानियत को खुदा तबारक व तआला ने वो तकवीयत अता फरमाई है। ये तो 40 मकामात थे, अगर अल्लाह का वली चाहे तो किरोरहा मकामात पर हाजिर हो सकता है। अल्लाह जे वलीअ जो जिस्म लतीफ़ हूंदो आहे, उन लतीफ़ जिस्म खे एतिरी ताक़त आहे जो हिकिड़े ई टाइम ते हिकिड़ी जगह छा केतिरनि जगहनि ते अची सघे थो। हिकिड़ो हूंदो आहे कसीफ़ जिस्म, ॿियो हूंदो आहे लतीफ़ जिस्म। कसीफ़ जिस्म हिकिड़ी जगह ते हूंदो आहे, लतीफ़ जिस्म सॼी जगह ते हूंदो आहे। सिज मंझंदि ते अची बीहंदो आहे, तूं सुबुह ॾिसजां 12 बजे सिज मंझंदि टाक ते बीहे, ख़ैरपुर वारो चवंदो सिज मुंहिंजे मथां आहे, सांगड़ वारो चवंदो सिज मुंहिंजे मथां आहे, लाहौर वारो चवंदो सिज मुंहिंजे मथां आहे, कराची वारो चवंदो सिज मुंहिंजे मथां आहे। सिज हिकिड़ो आहे पर सभु को चवंदो मुंहिंजे मथां आहे। उन सिज जे जिस्म में लताफ़त आहे, हर जगह ते नज़र ईंदो आहे। ख़ुदा जो कसम आहे कई किरोड़े सिज हिकिड़े पासे, चंड हिकिड़े पासे, मुहम्मद करीम जे रूह जो मुक़ाबिलो नथा करे सघनि। सासी सिज उभरन 84 चंडन बिल्लाहिरी पिरन मां सब उदायूं भाया, चंड तुंहिंजी ज़ात मां पाड़िया न पिरीअ सां, तूं अछो मंझरात सजण सदाई सोझरो। अब हाणे तव्हां खां मां पुछां थो बकौल अशरफ अली जे, जेकॾहिं पीरान पीर रहमतुल्लाह अलैह 40 जगहनि ते अची सघे थो, छा मुहम्मद करीम पंहिंजे रूहानियत सां उम्मत वटि नथा अची सघनि? ॾाढे ॻाल्हि अची सघनि था या न? जे महबूब करीम जी ज़ात अची सघनि था, पीरान पीर अची सघे थो, अञा ॿी ॻाल्हि। केस ताईं हलंदव? हा यार तव्हां खां मां अञा पुछो अॼु महिल ताईं कोन्हे को। हाणे सुबुह थी वञे पक ढरी हाउ पिया कयो।
वरी अहिड़ो जाॻायां जो सुबुह जी निमाज़ जी न पढ़ो, है न? पढ़बंदो न त दुकान ते वेहजो जो कपिड़ो मापियो त वाल जो मुनो वाल। अरे छा थो करे? चे राति मौली साहब जाॻायो आहे, घणो दिमाग़ जाइ ते आहे कोन को। मुनो वाल सवा वाल कोन थो करे, मुनो वाल जो थो करे पियो। इते तुंहिंजो दिमाग़ ठीकु आहे, मुने वाल जे बजाय सवा वाल माप न, घटि वारे पासे ॾे। अदा इहो साॻो किताब, साॻो ओ मुर्शिद हाले जी, उन साॻे में लिखियो अथनि हिकिड़ो मौलवी जो आहे, हिकिड़ो हाजी, चए थो असां हज ते वियासीं, जागो था हाज़िर नाज़िर जो मसइलो मुला तोखे सम्झ में किथां अचे? तोखे पंहिंजे पीर जूं ॻाल्हियूं सम्झो त तो खटियो। चए थो हाजी साहब असांजो थो ॻाल्हि करे, हज ते वियासीं, रस्ते ते हलंदे हलंदे पाणी खुटी वियो। पाणी जो खुटी वियो त अची उञ मुआसे खेरा थी किरी पियासीं। पोइ जो खेरा थी किरी पियासीं, हिकिड़ो हाजी साहब जेको रावी आहे, रावी ओ तो चए त मां अञा खेरो थियो आहियां, अधु निंड्रा अधु जाॻा, बेहोशी जी हालत में आहे। अञा जो खणी निहारां त साईं हाले जी वारा अचनि था पिया। हाले जी वारा साईं आया, मूंखे चयूं पुट घबराए न, उठ वारो अचेव थो, पाणी पीआरींदो ऐं अॻियां पाणी में थो, घबरायो न। चए थो पाणी पाणी उञ तकलीफ़ मुसीबत। हाले जी वारे मुर्शिद खे जो ॾिठुमि जागी जो पवां त बराबरि भेणा उठ अचे। साईं आहे कोन। उठ खे जो ॾिठुमि ईंदे त संगत खे चयो, अड़े उथो बड़ा उथो, उठ वारो आयो आहे। साईं ॾसे अॻिते वधियासीं, उठ वारे खे चयोसीं यार पाणी। चए बाबा तव्हांजे करे त आयो हां, तव्हांजे करे त आयो हां, हाणे पाणी पीओ, अॻिते हलो, ॿ टे विखूं हलंदव त खूह अथव, पाणी जाम अथव, पाणी पी पोइ वञो। असांखे पाणी पीआरी, असां पाणी पीतो, हलण जहिड़ा थियासीं, अॻिते वधियासीं, जंहिं जाइ ते पहुतासीं बराबरि ॾिठो त उते खूह आहे, पाणी बाणी भरियोसीं, ख़ैर हज कयोसीं। हाणे इहा ॻाल्हि आहे अरबुस्तान जे झंगल जी, पहाड़ जी। हज करे मोटी आयासीं, उहो हाजी थो चवे, हमाद जो मुरीद थो चवे त जीअं जो हज तां मोटुसि त घर कोन वियुसि, सिधो हाले जी वियुसि पंहिंजे पीर मौलवी साहब हमादुल्ला वटि। मांखे परे खां ॾिसण सां बिना हवाल जे, बिना ॻाल्हि जे मांखे चवे थो पुट ॾे ख़बर उञ कीअं लॻी हुयव। जागो था? छा चई त ॾे ख़बर पुट उञ कीअं लॻी हुयव। मां चयो साईं बसि मेरी महिरबानी। त वरी यकदमि खणी फेरी ॾिनई, ख़बरदार मतां इहो अक़ीदो रखियो थी त पीर तुंहिंजी मदद कई आहे, इहा तुंहिंजी अलाह मदद कई आहे। बराबरि सची ॻाल्हि आहे, मदद अलाह कंदो आहे, असांजो बि अक़ीदो आहे। पर भला मदद अलाह कई, उते जबल में हमाद जी सूरत काथो आई? हमाद खे हाले जी में किथां ख़बर पई? अरे जेकॾहिं तव्हांजे पीर खे एतिरी ताक़त आहे जो मरीदनि जो पाणी खुटी वञे त पहाड़ में उन्हनि खे पाणी बि ॾसे सघे थो, वरी मोटी अचे त अॻुवाट हवाल ॿुधाए सघे थो। जेकॾहिं हमाद में ताक़त आहे, छा मुहम्मद मुस्तफ़ा में ताक़त कान्हे? ॾाढे ॻाल्हि आहे, ताक़त नबी में कान्हे। असां खणी का ॻाल्हि था कयूं औलिया अल्लाह जी, त ॾेखार किताब, ॾेखार सनद, कहिड़े किताब में आहे, इहा कहिड़ी करामत आहे? कूड़ थो हणे पियो। तो वारो किताब आसमान तो लथो आहे, असां मिड़ई हथ ठाहियो आहे खणी। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। छो ॿिया खाई कई अथव, पंहिंजे दुकान चिमकाइण जे लाइ पंहिंजनि जूं करामतूं बयान था कयो पिया, कमाल बयान था कयो पिया, ऐं असीं सही सही रिवायतुनि सां मुहम्मद करीम जा कमालात ऐं मोजज़ात ॿुधायूं था। छा महबूब मुहम्मद करीम जी ज़ात बाबरकात खे ताक़त कान्हे? चओ आहे। ॾाढे ॻाल्हि आहे, कान्हे? चओ आहे। या रसूल अल्लाह, दोस्तों अज़ीज़ो, मिशकात शरीफ हदीस जो किताब आहे, मदरसनि में पढ़ाईंदा आहिनि, असीं बि पढ़ायूं था, इहे बि पढ़ाइनि था। मिशकात शरीफ में हदीस पाक आहे, ॿियनि किताबनि में त आहे, पर मिशकात शरीफ में बि आहे। हज़रत अमीर उमर जे ख़िलाफ़त जो दौर आहे। फारूक आज़म ख़िलाफ़त वारे दौर में ईरान जे तरफ़ हिकिड़ो इलाइक़ो हो जंहिंजो नालो हो निहावंद। छा नालो आहे बा? उन निहावंद ॾे हज़रत अमीर उमर साईं लश्कर मोकिलियो इस्लाम जो फतह करण लाइ। उन जो सिपह सालार हज़रत सारिया नाले सहाबी आहे, उनखे मुक़रर कयो तूं वञ, ही लश्कर वठी
निहावंद के फतह कर, निहावंद में शरारत मजूसी करे रहिया आहिनि। हज़रत सारियो रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे लश्कर खे वठी निहावंद में वियो आहे। हाणे मदीने शरीफ़ खां निहावंद 250 मैल परे आहे। घणा बा ज़ोर सां ॻाल्हि, घणा 100 मैल? 250 मैल। जंग हले पई, जुमे जो ॾिहाड़ो आहे, काथे मदीनो काथे निहावंद, 250 मैल जे मुफ़ासिले ते जुमे जे ॾिहाड़े लड़ाई हले पई, मुस्लमान लड़ी रहिया हुआ। हज़रत उमर ख़ुतबो पढ़ाए थो, मस्जिद नबवी में मिंबर ते बीठो आहे। मिंबर ते ख़ुतबे पढ़ंदे पढ़ंदे इहो मसइलो ॿुधो त जेको हुकुम नमाज़ जो उहो हुकुम ख़ुतबे जो। नमाज़ में ॻाल्हाइणो न आहे, ख़ुतबे में ॻाल्हाइणो न आहे। नमाज़ में वाझाइणो न आहे, ख़ुतबे में वाझाइणो न आहे। नमाज़ में ॾाढे बुलंद आवाज़ सां कंहिंखे सॾु न आहे करिणो, ख़ुतबे में बि कुझु न करिणो आहे। पर हज़रत उमर सही ख़ुतबे पढ़ंदे पढ़ंदे सॾु थो करे, ओ सारिया जबल जो ख्याल कर, ओ सारिया जबल जे पासे ख्याल कर, ओ सारिया जबल जे पासे ख्याल कर। ये लफ्ज़ चई हज़रत अमीर उमर विच ख़ुतबे में वरी अॻिते ख़ुतबो पढ़णु शुरू करे ॾिनो। ख़ुतबो पढ़ियईं, जुमे जी नमाज़ पढ़ायईं, दुआ घुरी, सुन्नतूं वांदो थियो। असहाब फिरी आया, या अमीर अल मोमिनीन लिमा फ़अल्ता हकज़ा, ओ अमीर अल मोमिनीन हे तो छा कयो, कॾहिं बि तो ईअं कोन कयो आ। ख़ुतबे में ॻाल्हाइणो कोन्हे। सारियो निहावंद ॾे वियो आ, उते जंग थो करे जेको 250 मैल परे आ। तूं हिते ख़ुतबे में नमाज़ में थो चईं सारिया जबल जे पासे ख्याल कर, ॻाल्हि कहिड़ी आ? हज़रत अमीर उमर थो चवे, हाओ मां बीठो मिंबरे रसूल ते आहियां, बीठो मदीने में आहियां, पर मुंहिंजूं नज़रूं निहावंद में निहारे रहियूं आहिनि। मां ॾिठो पे त हज़रत सारिये जे पुठे पासे जबल हो, जबल खे पुठी ॾेई लड़ी रहियो आहे। साम्हूं काफ़र हा। काफ़रनि छा कयो, हिकिड़ो दस्तो जंगी फ़ौजनि जो वठी पोएं पासे चोरी चोरी जबल तां चढ़ी हमलो पिया कनि। मुस्लमान खे मारण जी कोशिश में हा। उन जी मुस्लमान खे ख़बर ई कान ही त को पोयां हमलो थो थिए। मां सारिये खे सॾु करे चयो आहे त जबल जे पासे ख्याल कर, अॻिते बि ख्याल थी पर पोइते बि ख्याल कजांइ। अल्हम्दुलिल्लाह सारिये मुंहिंजे सॾु ॿुधो आहे ऐं हमलो कयो अथई। तव्हांखे मुबारक हुजे, इस्लाम जो लश्कर खटी वियो। असहाबनि सगरनि टाइम लिखियो, वक़्तु लिखियो, ॻाल्हि लिखी, सभु वेही 15 ॾियारे महीने खां पोइ हज़रत सारियो फतह करे निहावंद खां मोटियो। हवाल वरतो, ॾे ख़बर जंग जा हवाल। हाणे हवाल थो ॾे, जंग पिया कयसे, जुमे जो टाइम हो, ऐन ख़ुतबे जो टाइम हो। लड़ाई दू बदू हली रही ही, घमसान जी लड़ाई ही। असांखे ख़बर कान ही काफ़र पोए पासे जबल जे पासे हमले लाइ आया। असांखे बेख़बरी ही, असांजो मुंहुं अॻिते हो, जबल ॾे पुठी ही, पर पोए पासे काफ़र मथां चढ़ी हमलो करण आया। ओचितो मुंहिंजे कन ते आवाज़ पियो, ओ सारिया जबल जो ख्याल कर। मूंखे ख़ुदा जो कसम आहे, मूं आवाज़ सुञातो अमीरुल मोमिनीन उमर फारूक जो आवाज़। आवाज़ सुञातुम कंहिंजो हो? हज़रत अमीरुल मोमिनीन उमर फारूक जो। कंहिंजो? हज़रत उमर फारूक जो। सब चो रज़ी अल्लाह ताला अन्हु, ज़ोर सां चो रज़ी अल्लाह ताला अन्हु। पोइ जो तो पोइ हज़रत अमीर उमर असांखे मुतनब्बिह कयो, पोइ हिते जो निहारियऊं त बराबरि दुश्मन अचे थो। पोइ अल्लाह जे फज़ल सां हमलो कयोसीं, दुश्मन शिकस्त खाधी। ख़ुदा असांखे फलाणे टाइम ते फतह ॾिनी। टाइम भेटाइनि त साॻियो हुजे। हाणे मां तोखां पुछां थो त मुस्तफ़ा करीम जे ग़ुलाम आहे, हज़रत उमर ग़ुलाम आहे, ख़लीफ़ो नंबर ॿियो आहे, ख़ुलफ़ाए राशिदीन में सानी ख़लीफ़ो आहे, मिंबरे नबीअ ते बीठो आहे, 250 मैल ते लश्कर जी कमान संभाले रहियो आहे, उते हिदायतूं ॾेई रहियो आहे, ॾिसी बि रहियो आहे, आवाज़ बि पहुचाए रहियो आहे। न टेलीफोन आहे, न टेलीविज़न आहे, न टेलीग्राम आहे, न तार आहे, न बिजली आहे। कीअं ॾिठई, कंहिं ॿुधायो, आवाज़ कीअं पहुतो? अड़े जे मुस्तफ़ा जे ग़ुलाम जी नज़र वञी सघे थी त ख़ुदा जो कसम मदीने वारे साईं खां ख़ैरपुर परे कान्हे का। हबीब जूं नज़रूं फूल बाग ते आहिनि। हाँ न सही, नबी पाक निहारे रहियो आहे त कहिड़ा मुंहिंजा आशिक फूल बाग में सलातो सलाम पढ़ी रहिया आहिनि, कहिड़ा इश्क़ ऐं मुहबत सां ॿुधी रहिया आहिनि। हबीब करीम जे ग़ुलामनि जी ताक़त आहे, महबूब जी ताक़त कान्हे। छो मुला निभाग खयो थी?
अरे छो मुला चढ़ाई खयो थी, छो तुझे पेर में लुंडी पई आ, छाजे करे तोखे भाग खयो आ, तू खुशी सां चओ न त वाह मुंहिंजा नबी तुझो शान। अवा हाउ न सही चवणो खपेसि न त मुंहिंजे नबी जो केॾो शान आ। अल्हम्दुलिल्लाह अहिड़े नबीअ ते ख़ुदा मूंखे कलमो नसीब फरमायो आ जंहिंजी रूहानियत काइनात जे ज़र्रे ज़र्रे में मौजूद आ। चओ चओ मुस्तफ़ा जी रूहानियत काइनात जे मौजूद आहे न सही। पोइ जे आहे त जाऊक ओ मोटी अचो पंहिंजी जॻह ते। यादि आहे विसरी वई ॻाल्हि? न विसरी वई ॻाल्हि, विसरी वई। असां बि सोचे या रसूल अल्लाह थुक उछलाई हम गलती थी वई, ॼाणी वाणी कान उछलाई हम। जागो था मुझा हबीब हाणे खता जी माफ़ी मिले को तरीक़ो। हबीबन करीम ने फरमाया कुरान कोन पढ़ियो थी, कुरान त इहो ई थो चवे त जेकॾहिं खता कई अथव गुनाह कयो अथव त नबी जे दर ते अचो, फस्तगफिरुल्लाह, अल्लाह का माफ़ी घुरो, वस्तगफिर लहुमुर रसूल, रसूल भी तव्हांजी सिफारिश करे, लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा, त अल्लाह ताला तव्हांजी तौबा बि क़बूल कंदो, रहम बि फरमाईंदो। नतीजो छा थियो? सहाबी तौबा ताइब थियो, महबूब हुन जे लाइ दुआ घुरी, पाण फरमायो ख़ुदा तोखे माफ़ कयो, अॼु खां पोइ तूं वञी साॻी मस्जिद में नमाज़ पढ़ा। गलती सां थुक उछलाई उन जे पुठियां नमाज जायज़ कान्हे, तोड़े सहाबी आहे। ऐं आहे वहाबी, हो केरा? चओ सहाबी। ॾाढे हो केरा ऐं ही केरा? हाणे सहाबी थुक उछलाई नमाज जायज़ कान्हे, वहाबी नबीअ जी तौहीन करे भित जे पुठियां जी ख़बर कान्हे। असां जहिड़ो हो, खाईंदो हो, पीअंदो हो, हाज़िर नाज़िर कोन्हे, वॾे भाव जेतिरी इज़त कयो। मैं भी एक दिन मर करके मिट्टी में मिल जाऊंगा। हर मखलूक बड़ा हो या छोटा, अभी साहबी कुरान पढ़ियो कोन पढ़ंदा, हो साहबी कुरान कोन पढ़ंदो, पर बेअदबी जे करे ख़ुदा जे हबीब मुसल्ले तां हटायो। याद रखो शियो हुजे, याद रखो वहाबी हुजे, उन जे पुठियो कतई नमाज जायज़ कान्हे। असांजा सुन्नी घणो करे शियन जे पुठियो कोन पढ़ंदा आहिनि, पर हिकिड़ो थाबो अथनि। ॿुधायांव? चओ त ॿुधायांव। कुझु सुधरो, कुझु सुधरो। ॾाढा सुधरिया हो। जुमो बि कोन पढ़ंदा हो शियन जे पुठियों, ईद बि कोन पढ़ंदा हो, पंज वक्ती बि कोन पढ़ंदा हो, पर मरी पियो को पाड़े में शियो, कुल्हा बि ॾींदा हुउसि, गॾिया बि वेंदा हुउसि, पोइ शियो हथ छोड़ी बीठो, तव्हां बि पुठियो पाना अदा छा मिड़ई पाड़े जी ॻाल्हि कंदा हुया न, दिलि सां लॻे वधी या न? वा इहो मिड़ई कमु कंदा हो। ख़ुदा जो कसम, यादि रखो, यादि रखो, शियो मरी वियो जहिड़ो भील मरी वियो। उनजे पुठियां न आहे जनाज़ो पढ़णो, कतई तरह सां न जनाज़ो पढ़बो, न दुआ घुरबी, न हुनजे शनाज़े में शरीक थियणो आहे। जहिड़ो बेअदब नबीअ जो, सहाबीअ जो, सहाबनि जो शियो आहे, तहिड़ो वहाबी आहे। ॿिन्ही में को फ़र्क़ु कोन्हे। हिकिड़ो वॾो भाउ आहे त ॿियो नंढो भाउ आहे।
शीयन जे किताब लिखियो मां तव्हांखे ॿुधायां किताब तव्हांखे ॾेखारियां त जेकॾहिं सुन्नी मरी पवे ऐं अव्हां खे हुन जे जनाज़े में वञणो पए वञो त न पर जेकॾहिं मिड़ी पाड़े जे करे कंहिं सुन्नीअ जे जनाज़े में वञो त पोइ शियो अव्हां सुन्नीअ जे जनाज़े में बीहजो पर दुआ हीअ घुर्जो कहिड़ी या अल्लाह हिन खे दोज़ख मोकिल या अल्लाह हिन जी क़ब्र में कंडा विझ या अल्लाह हिन जे क़ब्र में विछू नाग बलाऊं विझीस ऐं मौला अस्फल साफलीन में मोकिलीस जहन्नम जी बाह में जलाए ख्वार ज़लील करीस रुसवाहे ज़लीला। हाणे सच ॿुधाए त के तुंहिंजे जनाज़े में हूंदो ऐं तुंहिंजे मथां या दुआ घुरंदो तोखे पंहिंजे पीउ लाइ दुआ क़बूल आहे ॻाल्हाए ॾाढे ॻाल्हायो ख़बरदार न शीए जे पुठियां नमाज़ पढ़ न शीए के जनाज़े में शरीक कर ऐलान कदो कर सुन्नीअ जो जनाज़ो आहे शिया निकिरी वञो ॿाहिरि असांजे जनाज़े में न अचो तव्हांजे ज़रूरत ई कान्हे का पाड़े ओड़े जे लिहाज़ सां अचो त भली रज़ा अलाह जी कजो लेकिन असांजो मज़हबी रस्मो रवाज आहे नमाज़ जनाज़े जी में न शियो बीहे न वहाबी बीहे याद रखो हो तव्हांजे मैयत खे बद दुआ ॾींदो पिटींदो मुंहिंजो कम आहे मसइलो ॿुधाइण पोइ तुंहिंजी मर्ज़ी वणई त अमल कर वणई त न कर वणई त पीउ पंहिंजे खे ॾाॾे खे खॾ खां वठी टंग खां वठी खॾ में उमाणजा मुंहिंजो वास्तो कोन्हे लेकिन हक़ जो कलमो चवाए थो कतई तौर के सुन्नी मुस्लमान जे जनाज़े में शियो न अचे शियो मरे त हुन जे जनाज़े में तूं शरीक न थिजा थींदे बाबा ॾाढे ॻाल्हायो अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह जॾहिं सूरत में असांजे दीन जा ॿई दुश्मन हन हिकिड़ा महबूब करीम जे सहाबनि जा दुश्मन हिकिड़ा नबी करीम जे इज़त ऐं नामूस जा दुश्मन मां त चवंदो आहियां हिकिड़ो नंढो भाउ आहे त ॿियो वॾो भाउ आहे रंग जो फ़र्क़ु आहे ॿई हिकु जहिड़ा हिकिड़ा कारा त ॿिया बगा को फ़र्क़ु कोन्हे को ॿई मुंहिंजे महबूब पाक जे दीन जा दुश्मन हन हो बि सहाबा जा दुश्मन हन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा जो दुश्मन मुंहिंजा प्यारा दोस्त इस्लाम खां ख़ारिजा महबूब जो कुरान चवे अल्लाह जो पाक कलाम चवे त महबूब जूं घर वारियूं मोमिननि जूं माउरूं छा आहे तव्हांजो अक़ीदो अम्मा आशा मोमिननि जी माउ चओ अम्मा आशा मोमिननि जी अम्मा हफ्सा रज़ी अल्लाह ताला अन्हा मोमिननि जी ॿई महबूब करीम जूं घर वारियूं हन हज़रत हफ्सा हज़रत अमीर उमर जी धीउ आहे रसूलुल्लाह जी कुंवार आहे हज़रत आशा अबू बकर सिद्दीक़ जी धीउ आहे मुहम्मद करीम जी कुंवार आहे ॿई नबी पाक जूं घर वारियूं हन क़ुरान ॿिन्हीअ खे मोमिन जी माउ सॼो आहे ऐं शिया ॿिन्ही महबूब जे घर वारनि खे गारियूं ॾींदा आहिनि पंहिंजे ईमान खां पुछ तुंहिंजी सॻी माउ खे जेको गार ॾे तंहिंसां गॾु चांहि पीअंदे जेको पंहिंजे माउ जे गिला करण वारे सां गॾिजी चांहि पीए सो बेग़ैरत उनखे छा चवंदे अबा ॾाढे त चओ ॾाढे चओ जेको माउ जे दुश्मन सां माउ खे ॻाल्हाइण वारे सां चांहि गॾु पीए भाकुर विझे हुन सां सोहबत करे हुन सां नमाज़ूं गॾु पढ़े हुन सां मज़हबी रस्मो रवाज में गॾु हुजे मां थो चवां इहो वॾो बेग़ैरत आहे जेको माउ जी जंहिंखे गैरत कान्हे का ख़ुदा जो कसम आहे मां थो चवां दुनिया जूं माइरूं उन्हनि माउरुनि तां कुर्बान जेके क़ुरान माउरूं ठाहे ॾिनियूं असांखे अन्नबियो औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम अल्लाह ताला पंहिंजे पाक क़ुरान में फरमायो त नबीअ जी ज़ात बाबरकात तव्हांखे साह खां बि वधीक वेझो आहे ऐं नबीअ जूं घर वारियूं तव्हां मोमिननि जूं माइरूं आहिनि नबीअ जूं घर वारियूं मोमिननि जूं कतई तौर सां मता करे या ग़लती कंदो हुजे न हुन जे पुठियां नमाज़ पढ़जा जनाज़े में बि न वञजा ईद में बि न वञजा पंज वक़्त बि न पढ़जा वहाबी मरे त उन जे जनाज़े में न वञजा शियो मरे त उन जे जनाज़े में न वञजा मुंहिंजा दोस्त मां तोखे शुरू में ॿुधायो आहे त दीन सौ सिधो आहे असांजो इस्लाम असांखे ॿुधाए थो त बद मज़हब खां बाइकाट कयो बद मज़हब खां परे हुजो मुंहिंजा दोस्त चमचा न थियो चमचा चमचो सम्झो था बोड़ में भी सागो मिर्चुन में भी सागो तो हलवे में भी सागो हर भाती चमचो जाते हणता थे पूरो डेढ़ की काती न थियो हिलाल में भी वहे हराम में भी वहे अफसोस आ तुझे मुसलमानी ते तुझे लेखे तो दुनियादारी में बस जायज़ आ तो दीन में भी जायज़ आ याद रख जा दीन में कतई जायज़ कोने हजरत अबू बकर के पुत्र तो चे अबा फलानी जंग में मां मुसलमान कोन हुस तू मुसलमान हुए मां पो मुसलमान थियो हां पर लड़ंदे 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 मां अबू जेल जे पासे पे लड़ुसि इहे तलवार जी वार में मुंहिंजे आॾो तूं अची वे
अहिड़ो अची वे सज में जो हणाया धक त मरी पवे हा, पर हया थियो त अबो आ छॾे ॾिनो मां। हज़रत अबू बकर सिद्दीक़ तो जे खुदा जो कसम आ तो छॾियो हूंदो मां मञा थो, पर मूंखे रब करीम जो कसम आहे जेकॾहिं मुंहिंजे वार में अचे हा नबीअ जे मुखालिफ़ लड़ी रहे हे मां कतई कोन छॾाए हा, मां टुकड़ा करे छॾाए हा। छाजे करे जो हिकु न रुसे हो तो घोरी बाझ ॿियनि जी, लोक रुसे त रुसी वञे, जहान रुसे त रुसी वञे, हिकिड़ो मोहम्मद करीम राज़ी हुजे, अल्लाह जे हबीब जी ज़ात राज़ी आहे त ॿई जहान मोचारा। अबू बकर सिद्दीक़ पुट खे कोहण लाइ तयार। ओ चाचा चमचा तू यारी छॾण जे लाइ तयार कोन आ, मां दुआ कदो सां खुदा करे शल शीयन वहाबिन जी यारी छॾे। चओ आमीन, आमीन त चओ, छो वात मुंड जी थी, आमीन चओ। खुदा शल बद मज़हब जे सोबत खां बचावई, जहिड़ो न सहाबन जो दुश्मन जिन भागो आ अहिड़ो नबीअ जो दुश्मन, ॿई हिकु जहिड़ा न, को फ़र्क़ु न आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त पंहिंजे ईमान खे बचाए, पंहिंजे मज़हब खे मज़बूत रखजा। बद मज़हब केर बि हुजे, कादियानी हुजे, शियो हुजे, राफ़िज़ी हुजे, वहाबी हुजे, अहले हदीस हुजे, गैर मुक़ल्लिद हुजे, चकरालवी हुजे, केर बि बेदीन आ सवाए अहले सुन्नत जमात जे, ॿिया सभु बातिल फ़िरका आहिनि। अल्लाह ताला शल तो असांखे सुन्नत जमात जे मथां इस्तिक़ामत नसीब फरमाए। मिनन नबिय्यीन व सिद्दीक़ीन व शुहदाए व सालिहीन, चइनि जमातुनि ते इनाम आहे। इन चइनी जमातुनि वारो तरीक़ो सुन्नत अल जमात वारो तरीक़ो, इहो ई तरीक़ो हो। 12 इमाम बि अहले सुन्नत जमात जा हा, इमाम हसन, इमाम हुसैन, इमाम हजरत अली, इमाम हसन, इमाम ज़ैनुल आबिदीन, इमाम मोहम्मद बाक़िर, इमाम जाफर सादिक, इमाम महदी अलैहिस्सलाम ताईं तमाम जा तमाम इमाम सुन्नी हा, अहले सुन्नत जमात जा हा, असां जा पेशवा हा। मुंहिंजा प्यारा दोस्त, खुद हजरत अली अहले सुन्नत जमात जो हो। हजरत नबी करीम जे सहाबन सां हुन सुलह रखियो। हजरत अबू बकर जे पुठियां 2.5 साल नमाज़ूं पढ़ियईं, 10 साल हजरत उमर जे पुठियां पढ़ी, 12 साल हजरत अमीर उस्मान जे पुठियां नमाज पढ़ी, 25 साल 3 यारनि जे पुठियां नमाज़ूं पढ़ंदो रहियो। इन मां सबूत आहे सहाबन सां सुलह में रहियो त हजरत अलीअ जो तरीक़ो बि अहले सुन्नत जमात वारो तरीक़ो हो। अहले सुन्नत जो तरीक़ो सहाबन वारो तरीक़ो, सहाबन वारो तरीक़ो अहले सुन्नत वारो तरीक़ो। मुंहिंजा दोस्त मुनाफ़िकी छॾे ॾे, 100 सिधो थी मुस्लमान थी ॾेखार, इंशा अल्लाह ताला जॾहिं 100 सिधो थी ॾे त तुंहिंजा मुंहिंजा बेड़ा ई पार। सलात बुलंद आवाज़ सां हाज़िर नाज़िर कुरान मां साबित करे ॾियो। अवां ॿुधी चुको, मौलवी हिकिड़ो थो चवे त औरत नलको न हलाए, मेंह बि न ॾुहे, अहिड़ी फुसकणी माई छो धारी अथसि। वहाबी जे पुठियां नमाज़ पढ़जे या न, ॿुधी छॾी अथव या ॻाल्हि। वहाबी था चवंदा जनाज़े खां पोइ दुआ न घुरो, ठीकु था कनि, उमेद अथनि कान, पोइ छो दुआ घुरनि। तव्हांखे अलाह में उमेद आहे न भा, अवां घुरिजो। हा सुठो थियो रहो। वहाबी था चवनि त आज़ान खां अॻु में सलात न पढ़ो। तव्हां चवनि त कहिड़े किताब में ॾेखारियो, हदीस में आहे मनो, कुरान में मनो कान्हे, हदीस में कान्हे, तव्हां छो था मनो कयो? शरीयत रसूलुल्लाह जी आहे या वहाबिन जे पीउ जी आहे? ॻाल्हायो बाबा। अलाह ज़िना खां झलियो, चोरीअ खां झलियो, धाड़े खां झलियो, कूड़ खां झलियो। जेकॾहिं आज़ान खां अॻु में या पोइ सलात नाजाइज़ हुजे त ख़ुदा बि झले या ख़ुदा कोन झलियो? ख़ुदा न झलियो, हिन मां साबित आहे त जाइज़ आहे। अलाह त चयो आहे त सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा, जॾहिं वणेव तॾहिं पढ़ो। वहाबीअ सां रिश्तो कजे, भील सां कंदे? असां तव्हांखे इन जे करे मुशरिक था चऊं जो तव्हां था चओ त राहिब जा पुट अलाह वटि लिखियल न हुआ, वरी इमाम हुसैन लिखराए ॾिना। अबा मां चयो आहे कॾहिं? ॿुधो, मुंहिंजे तकीर का कैसेट में, का तकीर में ॿुधी अथव? पोइ जेको कूड़ हणे लानतुल्लाह अलल हुजेसि न, केरु थो चवे? जेकॾहिं भला इमाम हुसैन वठी ॾिना त वरी लिखिया कहे, उहे बि अलाह लिखिया न बा, अॻ में न लिखिया त अलाह न लिखिया। पर भला जे इमाम हुसैन दुआ घुरी त वरी लिखिया कहे, कलम जनी जे हथ में सेजे करम कनि, अॻियां अंग मिटाए वरी ॿिया लिखनि। लिखण वारो केरु आहे?
तू तो चवी त अल्लाह को लिखंदो आ, मां तो चवां क़ुरान तो चवे यमहुल्लाहु मा यशा व युस्बितु व इंदहु उम्मुल किताब। खुदा तो फरमाए किताब मां वटा मुंहिंजी मर्ज़ी आ, जंहिंजो वणिया तांजो ड्राया, जंहिंजो वणा तांजो लिखा। क़ुरान चवे थो त मां वणा त लिखा, वणा त ड्राया। पोइ जे अल्लाह लिखे थो त मुला तोखे साड़ छो थो अचे पियो? इमाम हुसैन दुआ घुरी, अल्लाह खणी लिखिया यमहुल्लाहु मा यशा व युस्बितु व इंदहु उम्मुल किताब। खुदा वटि किताब आहे, खुदा जी मर्ज़ी, वणेसि लिखे वणेसि त ड्राहे। अल्लाह लिखे मुला छो थो सड़े? ॾे ॾातारो बसि अॻिते न वञिजो। तव्हां तक़ीर में फरमायो त नबी करीम हर जाइ ते रूहानियत हाज़िर नाज़िर आहे, मिसाली सूरत बि सां थी सघनि था। साईं हुज़ूर पाक रूहानी या मिसाली सूरत सां हाज़िर हुजे कंहिं जाइ ते त पोइ उते आवाज़ बुलंद करण सां तक़ीर करणु जाइज़ थींदी या न? मुंहिंजा आदा नबी पाक अलैहिस्सलाम फरमाया, अल्लाह ताला ला तरफ़उ अस्वातकुम फ़ौक़ सौत नबी। अल्लाह ताला ईअं किथे चयो आहे त नबी जे आॾो ॾाढे न ॻाल्हायो? नबी पाक जे आॾो बांग कोन ईंदी? अबा ॻाल्हायो ॾाढे ॻाल्हि। नबी पाक जे आॾो मके में मदीने में बांग कान ईंदी, वॾे आवाज़ सां ईंदी, पोइ छो असां बाबा खणी था? अल्लाह ताला चए थो त नबी जारो न ॻाल्हायो। क़ुरान सम्झ सही, अॻ में सम्झ। अल्लाह ताला फरमाए ला तरफ़उ अस्वातकुम, पंहिंजा आवाज़ फ़ौक़ सौत नबी, नबी करीम जे आवाज़ खां, माना नबी सही ॻाल्हाए त गोड़ न कयो। सम्झो था न सही? बाक़ी नबी पाक जे रूबरू बांग ईंदी ही, जेके नबी पाक जी रूहानियत हाज़िर आहे त असां क़ुरान पढ़ो था, को मना कान्हे का। तबलीगी जमात सां गॾु वेहणु, उन्हनि सां ॻाल्हियूं ॿुधणु जाइज़ आहे या न? तबलीगी वारा वहाबी आहिनि, उन्हनि लिखियो आहे पंहिंजे किताब में, जंहिंजो नालो आहे तबलीगी निसाब, फज़ाइल दुरूद में लिखियो अथनि त दुरूद ताज ऐं दुरूद लखी पढ़णु हराम आहिनि, ॿई शिरक आहिनि। पाण तव्हांजी मर्ज़ी, तव्हां दुरूद ताज पढ़ो या न, लिखो या न। मुंहिंजा दोस्त अल्लामा शाज़ली रहमतुल्लाह अलैह दुरूद ताज जो मुसन्निफ़ आहे। उन बुज़ुर्ग जो उहो मक़ाम आहे, जंहिं महिल नबी करीम जे रोज़े ते वियो हो त हुज़ूर खे अर्ज़ु कई, या रसूल अल्लाह, मां तव्हांजो महिमान आहियां, तव्हीं मुंहिंजा मेज़बान आहियो। मेज़बान खे महिमान, महिमान खे मेज़बान हथ ॾींदो आहे। मां तव्हांजे रोज़े ते सलात पढ़ां थो, अवां हथ ॿाहिरि कढो त मां तव्हांजो हथ चुमियां। हज़रत शाज़ली इहे लफ़्ज़ चया आहिनि, दुनिया शाहिद आहे। ख़ुदा जो कसम आहे, महबूब जे मवाज शरीफ़ मां 14 जे चंड खां वधीक चमकंदड़ हथ ॿाहिरि निकिरी आयो। अल्लामा शाज़ली त ज़ियारत कई, पर उन जे सदके कई हज़ार मुस्लमान बीठा, तन खे बि नबी पाक जी ज़ियारत नसीब थी। अहिड़े कामिल वलीअ दुरूद ताज ठाहियो आहे। हज़रत पीर सई रोज़े वारा असांजा महबूब मुर्शिद सही फरमाईंदा हुआ, जंहिंखे नबी करीम जे दीदार ऐं ज़ियारत जी ज़रूरत हुजे, 40 ॾिहाड़ा रोज़ानो 40 दफ़ा दुरूद ताज पढ़े, 40 ॾींहं थियण खां अॻे अॻे नबी करीम जो दीदार थींदुसि। ऐं हे निभागा तबलीगी जमात वारा चवनि था त दुरूद ताज हराम ऐं शिरक आहे। पाण तुंहिंजी मर्ज़ी, नबी खे राज़ी करणो थी त इन्हनि जे पुठियां न वञिजा। जे नबी करीम खे नाराज़ करणो थी त पोइ ॿधु बिस्तरो खण, ख़ैर जो उस्तरो खण, करो खण लठ, पोइ माशाअल्लाह हली पइजा। अलाह सी हिदायत नसीब फरमाईंदी छल। या आख़िरी चिटी पोइ दुआ ख़ैर जी। साओ पटको ॿधणु जाइज़ आहे या न? हा जाइज़ आहे। केरु थो चए न जाइज़ आहे? साओ पटको भली ॿधे, साओ ॿधे, अछो ॿधे, फिको न ॿधे, ॻाढ़ो न ॿधे, कारो न ॿधे। अल्लाह साईं तव्हांजी असांजी सभिनि जी हाज़िरी क़बूल फरमाए, नबी करीम जी मोहब्बत नसीब फरमाए। ख़ुदा ताला हिन असांजे दीनी इदारे खे तरक़ी नसीब फरमाए। असांजे हाजी साहब